बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलालि वजहि व अज़ीम सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला नबीना मुहम्मदिन व आलिहि हिय तअम्मुलात अल-क़ुरआनिया जेके अल्लाह जी बरकत सां अल्लाह जे करम सां अल्लाह असांखे हिम्मत जे ऐं सेहत जे त हिन सिलसिले खे पिया हलायूं जेसिताईं इंसान जो आख़िरी साह हिन दुनिया में हुजे। तअम्मुलात अल-क़ुरआनिया हीअ जेको 147 हिसो आहे ऐं अल्लाह ताला असांखे हुकुम थो करे अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन हिकु जॻह ते ॿी जॻह ते वमिनहुम ॿी अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल सूरत अल-मुमिनून में चए थो ऐं ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। ईअं काफ़ी जॻहनि ते ॿी बि जॻह सूरत अन-निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। ऐं जिथे किथे असांखे अल्लाह साईं चए थो त क़ुर खे पढ़ो ऐं तदब्बुर कयो। तदब्बुर छा आहे त क़ुर खे तर्जुमो करे तफ़सीर करे सम्झूं। हीअ आयत जो मक़सदु छा आहे, अल्लाह ताला असांखे छा चवणु चाहे थो सम्झंदासीं त उन ते अमल करे सघंदासीं। पोइ असांजो अमल अल्लाह ताला क़बूल कंदो ऐं निमाज़ ऐं रोज़ा असांजा ईअं त थींदा जीअं त क़ुर में ईअं अल्लाह ताला असांखे सिर्फ़ु हुकुम थो करे ऐं सुनत पढ़ूं था त उन में ख़बर पए थी छा छा आहे करिणो छा आहे न आहे। असां क़ुर जेके तदब्बुर कयूं था अल्लाह साईं अल्लाह जी नेमत आहे। ॿिया माण्हू ॾिसो त के तमामु मसरूफ़ आहिनि दुनिया जे कमनि में या किननि कमनि में या बुराइनि में या रांदि में या खेल में या क्रिकेट में मसरूफ़ आहिनि ॾाढो ऐं हू सम्झनि था त असां जहिड़ो केरु मसरूफ़ न आहे। पर इहो हिकिड़ो अल्लाह जे तरफ़ां इंसान खे जेको अल्लाह नथो चाहे त उन खे ॿिए शयुनि में मसरूफ़ करे थो छॾे। असीं शुकुरु कयूं था त असां हीअ इल्म में मसरूफ़ लॻा पिया आहियूं, किताब खोलियूं था, तफ़सीर खोलियूं था, क़ुर जो तर्जुमो खोलियूं था त अल्लाह जे कलाम ऐं रसूल जे हबीब जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हिन उन में मसरूफ़ लॻा पिया आहियूं। जीअं त माण्हू अलाए केतिरा कहिड़ियुनि शयुनि में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। अॼुकल्ह जेकी आयत असांखे आहे सूरत अल-हुजरात में अञा आयूं 2 नंबर आयत आहे, ॿियो नंबर आयत आहे। अल्लाह ताला हिते चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ओ ईमान वारो पंहिंजो आवाज़ नबी करीम जे आवाज़ खां मथे न कयो। अन तहबत अमालुकुम मता तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि। इहो अल्लाह ताला हिते चए थो वला तर्फ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बअदिकुम लिबअद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशअरून। जीअं तव्हां पंहिंजे पाण खे हिक ॿिए सां कचहरी था कयो ऐं आवाज़ मथे था कयो, ईअं नबी करीम सां तव्हां मुख़ातिब न थियो। अदब सिखो, इख़लाक़ सिखो। ही अल्लाह जे तरफ़ां रसूल आहे, अल्लाह जो हबीब आहे। इन सां जेॾीमहिल वेहो त आस्ते ॻाल्हायो, आवाज़ तव्हां पंहिंजो बुलंद न कयो। ऐं हिते अल्लाह साईं चए थो फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू। ऐं जहर जेको आहे हिक ॿिए खे सॾु कंदा आहिनि, ओ फलाणा अचु हिक ॿिए खे सॾु कंदा आहिनि त तव्हां पंहिंजे पाण खे ईअं सॾु था कयो। पर असां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल खे ईअं न करे सॾु कयो, छो जो ही रसूलुल्लाह आहे। लिबअदिकुम बअद अन तहबत अमालुकुम मता तव्हांखे ख़बर ई न पए त तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि। ॾिसो न केॾो ख़तरनाक आहे। ऐं उलमा चवनि था त उहो नबी करीम जे टाइम में इहे शयूं नबी करीम जो ज़िंदा हूंदो दुनिया में हूंदो त अल्लाह ताला उन्हनि खे हुकुम कयो थो तव्हां जेॾीमहिल ॻाल्हायो था त आस्ते ॻाल्हायो, अदब सां ॻाल्हायो ऐं तव्हांजो आवाज़ु असांजे हबीब जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आवाज़ मथे न हुजे। इहो आहे उन टाइम जी इहो यानी वाक़ियो जेको आहे। पर पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ नबी करीम उलमा चवनि था त नबी जी मस्जिद में आवाज़ न आहे, नबी जे रोज़े में मदीने में आवाज़ न आहे वॾो करिणो। ऐं उन खां पोइ वरी किथे बि तक़रीर बि थी हले, जलसो बि थो हले, के चए थो हिकिड़ो को सहाबी जी ॻाल्हि थो ॿुधाए त चवंदो न क़ाल रसूलुल्लाह नबी करीम हीअ शइ फरमाई, नबी करीम शइ हीअ फरमाई। त ॿियो केरु जेको ॿिया माण्हू ॻाल्हाइणु चाहिनि त तरसे जेॾीमहिल हदीस ख़तमु थिए त पोइ माण्हू ॻाल्हाए, छो जो हीअ कंहिंजी ॻाल्हि थो करे नबी जी हदीस ऐं तूं उन जे मथां ॻाल्हि खे कटे वरी पंहिंजी ॻाल्हि तो शुरू करीं। इहा उलमा चवंदा इहो जाइज़ न आहे। जिन किथे बि ॿुधो क़ाल रसूलुल्लाह या क़ाल अल्लाह ख़ामोश रहो अरइ लहा समअक। उलमा जो क़ौल आहे त किथे बि ॿुधी अल्लाह चए थो या रसूल चए थो त कन खोले ॿुध। पंहिंजो जीअं अॼुकल्ह जेके माण्हू जेके असीं चवंदासीं रसूलुल्लाह चवंदो बि असांजे पीर चयो आहे, फलाणे पीर चयो आहे, फलाणे आलिम चयो आहे। तव्हांजो पीर या तव्हांजो आलिम या केर बि तव्हांजो इमाम छा थींदो नबी करीम जे अॻियां। जब नबी करीम ॻाल्हि चए थो त ख़तमु सभु शइ चुप छॾे ॾे, छो जो नबी जे हदीस आहे। हा तूं इहो पुछी सघे थो हदीस सही आहे कहिड़े किताब में आहे, बाक़ी ईअं न चवंदे त असांजे इमाम जो चयो। इमाम छा थींदो आहे नबी करीम जे अॻियां?
इहो त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त ईअं माण्हू के चवनि था, इन में उलमा चवनि था त सहाबी ईंदा हुआ के ॿाहिरां जंग यानी बदू जेके ईंदा हुआ नबी करीम सां मिलण, त ॿाहिरां घर खां वेही सॾु कंदा हुआ, ओ या रसूलल्लाह या मुहम्मद निकिरी आहे असांजे लाइ। त पोइ इहो नबी करीम खे ॾाढो ॾुखियो बि लॻंदो हो, पर छा हुननि खे सेखारे। पोइ इहा आयत नाज़िल थी त नबी करीम सां जीअं तव्हां पंहिंजे पाण में ॻाल्हायो था ईअं इस्तेमालु न कयो, ऐं आवाज़ु तव्हांजो वॾो उनजे हूंदे बुलंद आवाज़ न थिए। इहो अदब मां आहे ऐं इंसान इहो सिखे अदब। छो जो के आराब ईंदा हुआ, जेके ॿाहिराड़ी जा माण्हू ख़बर अथव त पका हूंदा आहिनि ऐं कड़क हूंदा आहिनि, ऐं हुननि खे अदब घटि सिखियल हूंदा आहिनि उलमा सां। त इहा नबी जी हुरमत जेकी आहे, उलमा चवनि था ज़िंदा दुनिया में हो या दुनिया मां वियो, सभिनी जो एतिराम करिणो आहे ऐं अदब रखिणो आहे ऐं नाहे छॾिणो। उन टाइम में नबी करीम ज़िंदा हूंदो त सहाबी परेशान थींदा हुआ त असां ॾाढो आवाज़ु जंहिंमहिल ॻाल्हायूं था, के माण्हू ॻाल्हाईंदा आवाज़ु हुननि जो बुलंद हूंदो आहे, वॾो हूंदो आहे। जीअं उमर इब्न ख़त्ताब हो, अबू बकर बि हो, ॿियो बि सहाबी हिकिड़ो उन जो नालो हींअर यादि कोन थो अचे, उहो बि चवंदो हो त मां उहो सहाबी जेको हो उहो साबित इब्न क़ैस, यादि आहे साबित इब्न क़ैस, उहो सहाबी साबित इब्न क़ैस जंहिंमहिल इहा आयत नाज़िल थी, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी, इहा जंहिं आयत नाज़िल थी साबित इब्न क़ैस चयो त इहो इन आयत जो मक़सदु मां आहियां, छो जो मुंहिंजो आवाज़ु बुलंद आहे, सदैव मुंहिंजो आवाज़ु वॾो आहे, ऐं नबी ॻाल्हाईंदो आहे त मुंहिंजो आवाज़ु नबी करीम जी आवाज़ खां वॾो हूंदो आहे, तंहिंजे करे मां लॻे थो दोज़खी हाँ मुंहिंजो अमल बर्बादु थियो। त नबी करीम खे वञी सहाबियुनि ॿुधायो त साबित इब्न क़ैस ईअं थो चए त मां लॻे थो मां दोज़खी हाँ, अलाह साईं मुंहिंजो अमल बर्बादु करे छॾियो। हिन आयत में अलाह साईं चए थो त इहो जेको उन नबी वटि आवाज़ु वॾो हूंदो नबी करीम जे आवाज़ खां, त उनजा अमल बर्बादु थींदा। त ऐं साबित चयो त मुंहिंजो आवाज़ु सदैव बुलंद हूंदो आहे, नबी करीम जन ॻाल्हाईंदो आहे त मां तेज़ ॻाल्हाईंदो आहियां, लॻे थो मुंहिंजो अमल बर्बादु थियो, मां लॻे थो दोज़खी हाँ। इहे सहाबियुनि वञी नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त साबित इब्न क़ैस हीअं थो चए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबियुनि खे चयो त फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि हुव मिन अहलिल जन्नह, हुव मिन अहलिल जन्नह, हुव मिन अहलिल जन्नह। ॾिसो न साबित रज़ियल्लाहु अन्हु एतिरो अलाह खां ॾिजे पियो, पर हिते नबी जी बिशारत मिली वियसि त तूं जन्नती आहीं, तूं जन्नती आहीं, तूं जन्नती आहीं। हू ॾिजे पियो त मतां दोज़खी हुजां, छो जो मुंहिंजो आवाज़ु बुलंद आहे ऐं मुंहिंजो आवाज़ु जहूरी आहे, वॾो आवाज़ु आहे। के माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त ईअं सम्झंदा आहिनि त हिन मुंहिंजो आवाज़ु हूअं ई ख़ुदि बि ख़ुदि तेज़ आहे, मथे आहे, ऐं कंहिंजो आवाज़ु सफ़ा घटि हूंदो आहे। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे। त हू साबित चवंदो हो त मां लॻे थो मुंहिंजो अमल ख़तमु थी वियो आहे, मुंहिंजो बर्बादु अमल थी वियो, छो जो मुंहिंजो आवाज़ु सदैव नबी वटि बुलंद हूंदो आहे, ऐं ड्रिजे पियो त मतां मां दोज़खी हुजां, पर नबी करीम उनखे बिशारत ॾिनी ऐं चयईं त तूं जन्नती आहीं, तूं जन्नती आहीं। सो ॾिसो हिते हज़रत उमर बि ईअं चयो, अबू बकर बि चयो, त लॻे थो इहे असांजे बारे में आयत नाज़िल थी आहे, हाणे असांजो अमल बर्बादु थी वेंदो, अलाए छा। पर ॾिसो न उन्हनि खे नबी करीम जन्नत जी बिशारत ॾिनी, ऐं इहा ई आयत जेकी उन टाइम में ख़ासि हुई ऐं क़यामत ताईं माण्हुनि जे लाइ आम हुकुम आहे इन जो। यानी हींअर मस्जिद में नबी जी मस्जिद में आवाज़ु बुलंद करणु न आहे, ऐं इहो ॿियो दर्जो टियों दर्जो हींअर किथे बि हदीस नबी जी पढ़िजे थी, नबी करीम जी हदीस जी हले थी, तक़रीर हले थी, त माण्हू उनखे विच में न काटे, ऐं ख़ासतन जिथे इंसान अलाह जी आयत थो पढ़े या नबी जी हदीस थो पढ़े त इंसान खे ख़ामोश हुअणु खपे, ख़ामोश हुअणु खपे। छो जो हिते अलाह जो हुक्म आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फ़अू, उहो ईमान वारो पंहिंजो आवाज़ु बुलंद न कयो, अलाह रसूल जे चवण ते कहिड़ो आवाज़ु बि बुलंद न थिए। सो असांखे नबी जे चवण ते बुलंद हींअर ॾिसंदो त को चवंदो अलाह जो रसूल फ़रमाए थो, अलाह जो रसूल चए थो, हू चवंदो त असांजो इमाम थो चए, असांजो पीर थो चए, असांजो बुज़ुर्ग थो चए, या असांजो मुर्शिद थो चए। हाणे मुर्शिद तुंहिंजो मुर्शिद असांजे नबी करीम जे चैंपल बि कोन लहे, तूं छाजे लाइ तूं ईअं चई। ऐं एतिराम करे हीउ नबी जो चवणु आहे, असां जंहिं महिल चऊं था नबी चयो आहे त नबी चयो आहे, तूं पुछींदो त किथे चयो त फलाणे किताब में नबी करीम चयो, उनजो हुकुम मथे ते करे माण्हू रखे छॾे, क़बूल करे, ईअं कॾहिं बि न चए त भाउ हीअ हदीस भला छो आहे, छाजे लाइ आहे, छो चई, नबी फरमायो आहे त ॻाल्हि ख़तमु। ऐं जेको अॻियों जेको चए थो नबी करीम फरमायो, उन ते ज़िमेदारी आहे त हदीस कोशिशि करे सही हदीस आणे ऐं सही सम्झ हुजे हदीस जी, ऐं उहो ग़लति माना न कढे हदीस जो, छो जो इहो ज़िमेदारी आहे। नबी करीम जो हदीस में अचे थो काफ़ी त मन क़ाल अलैहि मा लम अक़ुल फलियतबव्वअ मक़अदहु
फिन्नार ऐं कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी करीम फरमाए थो त जेको बि चए थो त नबी चयो आहे ऐं मां न चयो हुजे त उहो तयारु हुजे उन दोज़ख में जॻह हूंदी तयारु। सो इंसानु ख़तर में आहे। जे केर बि को चए थो नबी करीम फरमायो आहे त संभाले सोचे पढ़ियो हुजेसि सिखियो हुजेसि त चए, जीअं न त ख़ामोश रहे त उहो बहितरु अथसि। सो इंसानु इहो बि न चई सघंदो त हर को कूड़ी ॻाल्हि बि हूंदी त माण्हू उहो चवंदो त न ही यानी नबी चयो आहे, छो जो इन जी ज़िमेदारी उन ते आहे। ऐं ॾिसो न केॾो उलमा जेॾीमहिल बि चवंदो क़ाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी वेंदा, कन खोले ॿुधंदा। नबी करीम थो फरमाए हिते, तुंहिंजो पीउ कोन थो फरमाए, न तुंहिंजो वॾेरो थो फरमाए, न तुंहिंजो ऑफिसर थो फरमाए, न तुंहिंजो जज थो फरमाए, त न तुंहिंजो गवर्नर थो फरमाए, न तुंहिंजो वज़ीर आज़म थो फरमाए। हिते असांजो हबीब आहे जेको दुनिया ऐं आख़िरत में अलाह खे प्यारो आहे ऐं उते क़यामत ॾींहुं असांखे उते छॾाईंदो। हिते बि असांखे इंसानियत सेखारियईं, मोहबत सेखारियईं। दुनिया में असांखे माण्हू करे हलायईं, जीअं न त जानवर वांगुरु माण्हू हूंदा, उथण वेहण में हिक ॿिए खे खाईंदा, हिक ॿिए खे फुरींदा, हिक ॿिए खे चोरी कंदा। असांखे अदब सेखारे छॾियईं त ॿुई बि कीअं धोजे, पंहिंजी जान जी सफ़ाई बि कीअं कजे, कीअं ॻाल्हाइजे, कीअं अदब सां एतिराम करे माण्हू हिक ॿिए खे मुखातिबु थिए, कीअं वॾे जो इज़त करे, नंढे ते रहम करे, कीअं अमीर जो चवणु करे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हर शइ सेखारे वियो, उथणु वेहणु, घर अचणु, वॉशरूम ॾे वञण बि असांखे सेखारे छॾी। निकाह में छा करणु खपे, तलाक में छा करणु खपे, गाॾी में चढ़े थो माण्हू या घोड़े ते या जहाज़ ते उहो छा करणु खपे। जेॾीमहिल हुनखे रोज़ी रिज़्क़ मिले थो त बिस्मिल्लाह करे खाए, जे ख़तमु करे त अलाह खे शुकुरु करे। इहे सभु तोखे कंहिं सेखारियो? तोखे पंहिंजे पीउ त कोन सेखारियो, या पंहिंजे उस्ताद त कोन सेखारियो, कुझु शइ उन्हनि सेखारियो, पर उन्हनि खे कंहिं सेखारियो? इन असांजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेॾीमहिल नबी जो नालो अची वञे त ॾिसो साबित इब्न क़ैस सहाबी हो ऐं मुजाहिद हो ऐं प्यारो हो नबी करीम खे, उहो डिॼी वियो त मुंहिंजो आवाज़ु बुलंद आहे सदाईं, अलाए मां दोज़खी थी वेंदुसि अलाए छा। ऐं नबी करीम हुनखे बिशारत ॾिनी आहे। बिशारत छाजी? त साबित इब्न क़ैस जन्नती आहे, जन्नती आहे, जन्नती आहे। मतां हो डिॼी वञे, हिलिजी वञे त मुंहिंजो आवाज़ु बुलंद आहे, पर असांखे आवाज़ु हींअर बुलंद करण में देरि कोन था कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं असांखे माफ़ु करे। जेके इंसानु कॾहिं ॻाल्हाए बि थो त इहो ॻाल्हाइण में ख़बर कान थी पए त इंसानु जेको यानी छा थो चए। छो इहो ॾिसो न, इमाम मालिक, इमाम दार अल हिजरा, इमाम मज़हब जेको मालिकी आहे, उहो हिकिड़ो दफ़ो तक़रीर पढ़णु वियो, हदीस नबी करीम जी पढ़े पियो माण्हुनि ते। पोयां शागिर्दु वेठो हुउसि, उहो लिखे पियो त उन ॾिठो परे हुजेसि थोरो, पर ॾिसे पियो त हिकिड़ो विछूं आयो इमाम मालिक जे पेर जे भरिसां। ऐं इमाम मालिक जेॾीमहिल शुरू कयो हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं थो चए, हीअं थो चए, त हीअ पोयां जेको विछूं हो उन्हनि इमाम मालिक जे पेर खे, त उहो जेको शागिर्दु हो चए त यानी 16 दफ़ा ॾंगियईं इमाम मालिक खे पोयां पेर में। ऐं अॻियां जेके शागिर्द वेठा हुआ अॻियां इमाम मालिक जे, उहो ॾिसनि पिया त इमाम मालिक पघिरजी वियो आहे ऐं सीउ बि हुजे, पघर पियो वहेसि ऐं रंग मटिजंदो पियो वञेसि, पर हदीस नबी जी चुप न कई, छॾी न। त पोइ हुननि तालिबनि हुन विछू खे मारियो, परे कयो ऐं हुनखे चयोसि इमाम तोखे पहिरियां ॾंगियो विछूं त तूं छो न बीही ऐं हुनखे मारी हाणे बसि करी। ऐं चई त तव्हां ॾिसो कोन पिया मां छा कंहिंजी हदीस पियो पढ़ां, असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो हदीस पियो पढ़ां। विछूं जे करे मां हदीस छिना विच में, तंहिंजे करे मां न छिनी सघियुसि हदीस खे, न कटियमि, न तव्हांखे परेशान कयुमि, भली विछूं भली मूंखे ॾंगे पियो। पोइ हुनजो इलाजु कयनि इमाम मालिक दारुल हिजरा। ॾिसो केॾो तहज़ीम कंदा हदीस, जेके किताब में था पढ़नि जा यादि कई अथनि, त हदीस जे विच में न पिया कटनि, त मतां यानी असांखे इहो बद अख़लाक़ी थिए, बद अदबी थिए, त इहो हदीस बि न पिया छिने सघनि। असां अॼुकल्ह छा था कयूं? ॾिसो असां में अदब ऐं हुननि में छा हो, हुननि में अदब हो, असां त हुननि जे अॻियां का शइ बि कोन हो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, जो अदब कयूं ईअं ई आवाज़ु कॾहिं बि बुलंद न कयूं जिथे नबी जो चवणु अचे या अलाह जो चवणु अचे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।